अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولقد نعلم أنك يضيق صدرك بما يقولون فسبح بحمد ربك وكن من الساجدين واعبد ربك حتى يأتيك اليقين बयान हलियो पे त हिन दुनिया जे अंदर को बि माण्हू अहिड़ो कोन्हे जेको ईअं चए त मूंखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ ख़ुशियूं हासिल थियनि ऐं दुनिया में हर ग़म खां हर परेशानीअ खां आउं मुकम्मल तौर ते बची वञा। छो त जेकॾहिं अहिड़ी का हस्ती हुजे हा जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में हमेशह हमेशह ख़ुशियूं ॾे हा ऐं को बि ग़म उनखे न अचे हा त उहा हस्ती आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां का वधीक मुकर्रम अल्लाह ताला जी प्यारी का हस्ती दुनिया में कान्हे। पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बि ॿई हालात पेश आया, ख़ुशियूं बि पेश आयूं, ग़म बि पेश आया। काफ़रनि जे तरफ़ां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे जेके यानी दिलि ईज़ाईंदड़ तकलीफ़ूं ॾिनियूं वेंदियूं हुयूं, दिलि ईज़ाईंदड़ ॻाल्हियूं कई वेंदियूं हुयूं, अल्लाह ताला फरमायो सूरह हजर जी 97 नंबर आयत 97-98 नंबर आयत मूं तिलावत कई, जंहिंजे अंदरि अल्लाह ताला फरमाए वलक़द नअलम अन्नक यज़ीक़ु सदरुक बिमा यक़ूलून, बेशक असां ॼाणूं था त हिननि काफ़रनि जे ताननि सां इन्हनि जे ॻाल्हियुनि सां तव्हांजो सीनो तंग थिए थो। वलक़द नअलम अन्नक यज़ीक़ु सदरुक बिमा यक़ूलून, जेके कुझु ॻाल्हियूं ही कनि था, तकलीफ़ूं ॾियनि था, उनजे करे तव्हांजो सीनो तंग थिए थो, तव्हांखे ॾुख पहुचे थो, तव्हांखे सदमो पहुचे थो। इन जो इलाजु इहो पाण अल्लाह ताला फरमायो फसब्बिह बिहम्दि रब्बिक वकुम मिनस साजिदीन। पोइ जेॾीमहिल तव्हांखे इन जो ग़म पहुचे त पोइ छा करियो फसब्बिह बिहम्दि रब्बिक, अवां पंहिंजे रब जी तारीफ़ सां ऐं पंहिंजे रब जी शुक्र सां हुन जी पाकी बयानु करियो। सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह इहो पढ़ो, सुभान अल्लाह व बिहम्दिही, इहो इलाजु आहे तव्हांजो। ॿियो इलाजु उन सां गॾोगॾु छा करियो वकुम मिनस साजिदीन, ऐं सजदो करण वारनि में बणिजी वञो। हिते उलमा फरमायो सजदे मां मुराद आहे नमाज़, माना नमाज़ूं पढ़ो। ख़बर पई त ग़म जो इलाजु छा आहे? ग़म जो इलाजु आहे तस्बीह, तहमीद ऐं नमाज़। तस्बीह में पाकी आहे, अल्लाह ताला जी पाकी, सुभान अल्लाह माना अल्लाह हर ऐब खां पाक। छो त जेॾीमहिल कंहिंजे मथां का मुसीबत ईंदी आहे, को ग़म ईंदो आहे, त पोइ शैतान उनखे वसवसो विझंदो आहे त हीउ तुंहिंजे मथां ज़ुल्म थी वियो, हेॾी वॾी मुसीबत तुंहिंजे मथां अची वई। के माण्हू दिलि में ऐं के माण्हू ज़बान सां पिया चवंदा आहिनि साईं असां ई हुआसीं, हिन मुसीबत जे लाइ ही छो आयो असांजे मथां, ही तकलीफ़ छो आई।
त हू जहिड़ो नऊज़ बिल्ला अल्लाह रब्बुल आलमीन ते एतिराज़ पियो कंदो आहे त छो मूंखे हिन मुसीबत में, हिन आज़माइश में हुन मूंखे छो मुब्तला करे छॾियो? त ॿुधायो त तव्हां चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह जो मतिलबु इहो आहे अल्लाह ताला हर ऐब खां पाक आहे, अल्लाह ज़ुल्म खां पाक आहे, अल्लाह कंहिं ते ज़ुल्म कोन कंदो आहे। तूं इहो न सोच शैतान जे वसवसे खे कटण वारी शइ आहे। ए ग़म वारा इंसान जंहिंखे ग़म पतो आहे, तूं कॾहिं बि इहो न सोच त हीउ जेको मूंखे ग़म पतो आहे इहो जेको आहे पोइ मुंहिंजे मथां अल्लाह ज़ुल्म कयो। अल्लाह कंहिंजे मथां ज़ुल्म कोन कंदो। हीउ मुंहिंजे लाइ हक़ में आहे, हिन सां मुंहिंजा गुनाह माफ़ थींदा, हिन सां मुंहिंजा दर्जात बुलंद थींदा। हीउ जेको ग़म आहे, हीअ जेका मुसीबत आई आहे, इहा मुंहिंजे फ़ाइदे जे लाइ आहे। अल्लाह पाक कॾहिं बि मूं ते ज़ुल्म कोन कंदो। ॿियो नमाज़ में मशगूल थी वञे। वअबुद रब्बक हत्ता यअतियकल यकीन, ऐं अव्हां पंहिंजे रब जी इबादत करियो एतिरे क़दुरु जो तव्हांखे वफ़ात अची वञे, तव्हांजी वफ़ात जो वक़्तु अची वञे। माना पूरी ज़िंदगी इबादत कंदा रहो, इबादत कंदा रहो। इबादत इंसान जो असली मक़सूद आहे। जंहिं कम जहिड़े अल्लाह रब्बुल आलमीन ठाहियो आहे इंसान खे, उहो असल में सभिनी खां वधीक क़ीमती तरीन इंसान जो ज़िंदगी जो जेको वक़्तु आहे उहो जेको हिन जो इबादत में गुज़रे, जो त मक़सद में आहे। ॿिए हंधि अच्छा, ही जेके दुनिया में जेके वाक़यात थियनि था, दुनिया में जेके वाक़यात थियनि था ख़ुशीअ जा या ग़मीअ जा, जेके बि वाक़यात हालात पेश अचनि था, इहे के इत्तिफ़ाक़ी ॻाल्हियूं कोन्हनि। इत्तिफ़ाक़ सां थी वियो। माण्हू असल में जेकॾहिं उन्हनि खे नेमत मिले, अचानक का ख़ुशख़बरी मिले, अचानक कारोबार में तरक्की मिले, राहत मिले, ख़ुशी मिले, त पोइ छा चवंदा आहिनि, साईं हुस्न इत्तिफ़ाक़ सां ईअं थी वियो, हुस्न इत्तिफ़ाक़। ऐं जेकॾहिं मिसाल का मुसीबत अचे, परेशानी अचे, त चवंदा सूए इत्तिफ़ाक़। नेमत खे हुस्न इत्तिफ़ाक़ ऐं जेको तकलीफ़ खे सूए इत्तिफ़ाक़। इहा ॻाल्हि ख़तरनाक आहे, इहा ॻाल्हि ख़तरनाक आहे। बल्कि ही सॼी काइनात में जेको कुझु थिए पियो उहो अल्लाह रब्बुल आलमीन जी तक़दीर सां थिए पियो, तक़दीर सां आहे, अल्लाह ताला जे फ़ैसिले सां आहे। क़ुरान पाक में सूरह हदीद जी 22 ऐं 23 आयत जेका आहे उन में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, वमा असाब मिन मुसीबतिन फिल अर्ज़ि वला फी अनफुसिकुम इल्ला फी किताबिन क़ब्ल अन नब्रअहा इन्न ज़ालिका अलल्लाहि यसीर लिकई ला तअसौ अला मा फातकुम वला तफरहु बिमा आताकुम। हिन में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त दुनिया में, ज़मीन में जेका बि मुसीबत अचे थी, जेका बि मुसीबत अचे थी, जेका बि पेश अचे थी हालत उन्हनि खे दुनिया में, वला फी अनफुसिकुम, ऐं तव्हांजे जाननि में तव्हांखे जेको पेश अचे थो, बीमारियूं थियूं या हिकिड़ो माण्हू मरी वियो वग़ैरह वग़ैरह, त अल्लाह ताला फरमाए पियो इल्ला फी किताबिन क़ब्ल अन नब्रअहा, इन्हनि जाननि खे पैदा करण खां पहिरीं हिकिड़े किताब में महफ़ूज़ आहिनि शयूं, माना लोहे महफ़ूज़ में। इंसान पैदा पौधो थिए, इन खां हज़ारे साल पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन तक़दीर लिखी छॾी। अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी खां पहिरीं क़लम खे पैदा कयो, क़लम ऐं लोह, लोह माना तख़्ती। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन क़लम खे चयो त तूं लिख, हुनजो छा लिखां? अल्लाह ताला फरमाए मा कान वमा हुआ काइन, जेको थी चुको आहे उहो बि लिखो ऐं जेको थींदो उहो बि लिखो। पोइ अल्लाह जे कुदरत सां, अल्लाह जे कुदरत सां, अल्लाह जे फ़ैसिले सां उन क़लम सभु कुझु लिखी छॾियो, हर शइ लिखियल आहे।
हर शइ लिखियल आहे, हर ॻाल्हि नंढी ज़री पुरज़ी शइ जेका आहे उहा बि लिखियल आहे मुक़दर में। त अल्लाह ताला फरमाए पियो त जेका तव्हांखे तव्हां ज़मीन में ऐं तव्हांजे जाननि में जेका मुसीबत पेश अचे थी उहा पहिरीं लिखी पई आहे तक़दीर में, किताब में लिखी पई। इन ज़ालिक अलाल्लाह यसीर, ईअं न सोचिजो, माना इन जो मतिलबु छा जो दुनिया में का बि शइ इत्तिफ़ाक़ी कान थी थिए, बल्कि पहिरीं खां मुनज़्ज़म हिकिड़ो कानून जे तहत आहे, उहो पहिरीं खां तयशुदा आहे, पहिरीं खां तयशुदा आहे। हिकिड़ो माण्हू खिले पियो, केतिरा दफ़ा ही दुनिया में खिलंदो, लिखियो वियो, केतिरा दफ़ा ही दुनिया में रोईंदो, केतिरो दफ़ो हिनखे कंडो लॻंदो, केतिरा दफ़ा हुनजो माली नुक़सानु थींदो ऐं कहिड़ो कहिड़ो नुक़सानु थींदो, कहिड़ियूं कहिड़ियूं हिनखे ख़ुशियूं मिलंदियूं, केतिरी हिनजी रोज़ी थींदी, केतिरियूं हिनखे सिहत मिलंदी, केतिरी हिनखे बीमारी मिलंदी, हर हिकु शइ लिखियल आहे, हर हिकु शइ लिखियल आहे। इन करे इत्तिफ़ाक़ सां हिते कुझु कोन थो थिए, हिते सभु कुझु पहिरीं मुनज़्ज़म शुदा कानून जे तहत थिए। अल्लाह ताला सभु कुझु लिखी छॾे। पोइ अल्लाह ताला फरमाए पियो त इहो न सोचिजो त इहो असांजे लाइ को ॾुखियो आहे, इहो वरी कीअं, अञा पैदा ई कोन थिया आहिनि, अञा पैदा ई कोन थिया आहिनि त हीउ सभु कुझु लिखिजी वियो, इहो कीअं अहिड़ा ॾुखी ॻाल्हि आहे न। अल्लाह फरमाए इन ज़ालिक अलाल्लाह यसीर, इहा शइ अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ आसान आहे, यसीर। अच्छा तव्हां असां त लिखी छॾी, असां त तक़दीर लिखी छॾी, पर असां तव्हांखे जेको ॿुधायूं पिया त असां तक़दीर लिखी छॾी अथव, इन जो कहिड़ो फ़ाइदो? इन जा हिते हिन आयत में ॿ फ़ाइदा ॿुधाया विया। लिकई ला तअसौ अला मा फातकुम, तव्हांखे जेको असां इत्तिला ॾियूं पिया त असां लिखी छॾियो अथव सभु कुझु, इन जो पहिरियों फ़ाइदो इहो आहे ताकी तव्हां खां जेका शइ फ़ौत थी वञे उन ते तव्हां घणो ग़म न करियो। लिकई ला तहज़नु अला मा फातकुम, तमामु घणो ग़म, बेहाल थी वञो, निढाल थी वञो मुसीबत जे करे, ईअं न कयो। तव्हांखे असां ग़म जे लाइ थोरी पैदा कयो आहे, ग़म खां मग़लूब थियण जे लाइ असां तव्हांखे पैदा ई कोन कयो आहे, तव्हांखे त असां पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे, पंहिंजो नालो वठण जे लाइ पैदा कयो आहे, पंहिंजे ज़िक्र जे लाइ पैदा कयो आहे, पंहिंजी मोहब्बत जे लाइ पैदा कयो आहे। तव्हांखे असां ग़म सां निढाल थियण जे लाइ थोरी पैदा कयो आहे। कॾहिं बि असां तव्हांखे एतिरो ग़म कोन ॾींदासीं जंहिंसां तव्हां जेको तव्हांजे बर्दाश्त खां वधीक हुजे, कॾहिं बि कोन थींदो। तव्हांजी जान में, तव्हांजे माल में, तव्हांजी इज़त में, तव्हांजी आबरू में, तव्हांजी औलाद में कॾहिं बि असांजे तरफ़ां एतिरी मुसीबत कान ईंदी, एॾो वॾो ग़म कोन ईंदो जेको तव्हांखे जेको आहे सो निढाल करे छॾे। हा ग़म असां थोरो था ॾियूं, पर तव्हां पाण छा था करियो, बेसब्रीअ जे करे ऐं अल्लाह जो आसरो जेको आहे न, उहो अल्लाह जो आसरो छॾण जे करे तव्हां नंढे ग़म खे वॾो करे था छॾियो। तव्हां चवंदो केतिरा माण्हू आहिनि ग़म जे करे हार्ट फेल थी वियो, ग़म जे करे जेको अलाह छा पागल थी विया, चिरिया थी विया। अल्लाह जे तरफ़ां एतिरो ग़म कोन थो अचे, अल्लाह जे तरफ़ां एतिरो ग़म थो अचे जो ही इंसान बर्दाश्त करे वञे, पर ही इंसान बेसब्री करे थो ऐं अल्लाह जो आसरो जेको हिनखे आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जो ताल्लुक़ जेको हिनखे हुअणु घुरिजे उहो कोन हिन इख़्तियार कयो। इन करे ग़म खे सोचे 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 छा थो करे, एतिरो वधाए थो छॾे जो जेतिरो ग़म हो उन खां कई गुना वधीक करे थो छॾे, उहो बर्दाश्त कोन थो थिए उन खां। इन ई करे ॾिसंदा जंहिं माण्हूअ जो अल्लाह सां ताल्लुक़ कोन्हे, जंहिं माण्हूअ जी अल्लाह रब्बुल आलमीन सां दोस्ती कान्हे, जेको अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्मनि जी परवाह करण वारो कोन्हे, गुनाहनि जो आदी आहे ऐं इबादत जो, अल्लाह जे ज़िक्र जो आदी कोन्हे, अल्लाह वारनि सां हुनजो ताल्लुक़ कोन्हे। केतिरा माण्हू अहिड़ा ई माण्हू तव्हांखे मिलंदा जिन ते जेॾी महिल का मुसीबत अचे थी त उहे बदहवास थी था वञनि, पर कॾहिं बि तव्हांखे इहो कोन मिलंदो त कंहिं अल्लाह वारे ख़ुदकुशी करे छॾी हुजे, कंहिं अल्लाह वारे ख़ुदकुशी करे छॾी हुजे, या अल्लाह वारो को ग़म मां एतिरो निढाल थी पियो हुजे जो पागल थी वञे।
न, हुननि खे अल्लाह जो सहारो थो थिए, हुनखे सब्र जी अहिड़ी शइ अल्लाह रब्बुल आलमीन सब्र जी कुवत अता फरमाए थो, सब्र जी सिफ़त अता फरमाए थो, जंहिंमें उहो यानी ग़म पंहिंजे हद ताईं रहे थो ऐं हू ॻाल्हि सम्झी वञनि, हुननि जूं दिलियूं उन ॻाल्हि खे सम्झी वञनि। त हिकिड़ो फ़ाइदो अल्लाह ताला फरमाए पियो, असां जेका तक़दीर लिखी आहे उन तक़दीर खे लिखी तव्हांखे जेको इत्तिला पिया ॾियूं त असां लिखी छॾी अथव, इन जो हिकिड़ो फ़ाइदो इहो आहे त तव्हां ग़म न करियो। छो त जेॾीमहिल तव्हांखे का मुसीबत ईंदी, परेशानी ईंदी, त तव्हां इहो सोचींदा त भई तक़दीर में हीअं लिखियलु हो, मुक़दर में हीअं हो, उहो थियणो हो। जेॾीमहिल मुक़दर में हीअ शइ लिखियलु हुई, उहा ई थी आहे, त इहो इन सां तव्हांखे तसली मिली वेंदी। थियणो हुयो, ईअं कोन्हे त हीअं करियां हुआ त हीअं थिए हा, या हीअं करियां हा त हीअं थिए हा, न न न, उहो ई थियो आहे जेको थियणो हो, बसि तव्हांखे तसली मिली वेंदी, घणो ग़म कोन थींदो। ॿियो फ़ाइदो इहो आहे, वला तफ़रहू बिमा आताकुम, जेकॾहिं तव्हांखे का नेमत मिले, तव्हांखे का ख़ुशी मिले, तव्हांखे का राहत मिले, तव्हांखे रोज़ी वधीक मिले, तव्हांखे दुनिया में जान में, माल में, इज़त में, औलाद में, दुनिया जी ख़ुशियुनि में इज़ाफ़ो मिले, त तव्हां तकब्बुर में मुब्तला न थियो, तव्हां इन खे पंहिंजो कमाल न सम्झो त मुंहिंजो कमाल आहे, ॾिसो हेॾो वॾो माल मूं हासिल करे वरितो, हेॾो वॾो उहिदो मूं हासिल करे वरितो, मुंहिंजो हेतिरो औलाद आहे, मूंखे हेतिरी इज़त हासिल आहे। इहा शइ असां तव्हांखे तक़दीर जी ॻाल्हि ॿुधायूं पिया, असां लिखी आहे तक़दीर, ऐं तक़दीर में तव्हांजे लाइ जेके ख़ुशियूं लिखियूं हुयूंसीं, जेके औलाद लिखियो होसीं, जेके नेमतूं लिखियूं हुयूंसीं, उहा ई तव्हांखे मिली आहे। तव्हांजो इन में को बि कमाल कोन्हे। जॾहिं तव्हांजो इन में को कमाल कोन्हे त पोइ तकबुर छाजो था करियो? तकबुर छाजो? तकबुर तॾहिं करियो जॾहिं तव्हांजो पंहिंजो कमाल हुजे। तव्हांखे जेको माल आहे तव्हांजो कमाल कोन्हे, तव्हांखे जेको जमाल आहे उहो तव्हांजो कमाल कोन्हे, तव्हांखे जेका यानी ज़हानत आहे उहा तव्हांजो कमाल कोन्हे, तव्हांखे का बि शइ नेमत जेका तव्हांखे हासिल आहे हरगिज़ उनखे पंहिंजो कमाल न सम्झिजो। असां तक़दीर में तव्हांजे लाइ लिखी छॾी हुई, तॾहिं तव्हांखे मिली, उन करे तव्हां इन ते जेको तकबुर में मुब्तला न थिजो, इन खे पंहिंजो कमाल ऐं पंहिंजी वॾाई न सम्झिजो। इन करे जिन खे न मिली आहे, तव्हांखे माल मिलियो आहे, ग़रीबनि खे हक़ीर न सम्झिजो। ग़रीबनि खे ग़ुरबत जेका मिली उहा तक़दीर जी मिली, उन में अल्लाह जूं वॾियूं हिकमतूं आहिनि। तव्हांखे जेको माल मिलियो अल्लाह रब्बुल आलमीन जे तक़दीर सां मिलियो, तव्हां छो था पंहिंजे पाण खे वॾो सम्झो ऐं ग़रीबनि खे हक़ीर सम्झो? सिहत तोखे आहे त तूं बीमार खे जेको तूं हक़ीर छो थो सम्झी? सिहत जेका तो वटि आहे उहा तुंहिंजो कमाल थोरी आहे, उहो त अल्लाह रब्बुल आलमीन तक़दीर में लिखी छॾियो, उन करे तोखे सिहत आहे, तूं बीमार खे हक़ीर छो थो सम्झी? जेकॾहिं तो वटि ज़हन आहे, तूं ज़हीन आहीं ऐं तूं तेज़ आहीं, समझदार आहीं, त जंहिं वटि समझ घटि आहे उनखे तूं हक़ीर न सम्झ, तोखे जाइज़ कोन्हे त तूं उनखे हक़ीर सम्झी। दुनिया में जेका नेमत तोखे हासिल आहे त पोइ तूं उन माण्हूअ खे जंहिंखे उहा नेमत हासिल न आहे, तुंहिंजे लाइ हराम आहे जो तूं उनखे उन नेमत जे करे घटि सम्झी। तुंहिंजो कमाल आहे जेको तोखे नेमत हासिल आहे, तुंहिंजो कमाल जा, तुंहिंजो कमाल कोन्हे, अल्लाह जो फज़ुल आहे, अल्लाह जी अता आहे, अता हक़ आहे, अल्लाह पाक जो जी अता आहे, अल्लाह पाक ॾिनी आहे, मुंहिंजो को कमाल कोन्हे। उन करे आऊं ॿिए खे छो घटि सम्झां? त फरमायो त ही सभु काइनात में जेको कुझु थिए पियो उहो सभु जो सभु तक़दीर सां थिए पियो, ऐं हिते दुनिया में जेको आहे सो ख़ुशियूं बि आहिनि, उन तक़दीर में ख़ुशियूं बि लिखियूं पियूं आहिनि ऐं ग़म बि लिखिया पिया आहिनि। ग़मनि खां बचण वारो को बि कोन्हे। को चए त भई आऊं अहिड़ी इबादत करियां, अहिड़ी रियाज़त करियां, या अहिड़ियूं दुआऊं घुरां जो मूंखे कंहिं बि क़िस्म जो उहो ग़म न पहुचे, न, ईअं कोन थींदो। पर इन में हिकमतूं आहिनि, जेको ग़म असांखे पहुचे थो, मुसीबतूं असांखे पहुचनि थियूं, इन में असांजा फ़ाइदा आहिनि, असांजा पंहिंजा फ़ाइदा आहिनि। केॾी मुसीबत अची वञे, जेकॾहिं इंसान खे इहा ॻाल्हि दिलि में अची वञे त जेको कुझु ही मूंसां थिए पियो मुंहिंजे यानी चाहत जे ख़िलाफ़, मुंहिंजे चाहत जे ख़िलाफ़, हिकिड़ी तमन्ना हुई, उहा तमन्ना पूरी कान थी,
चाहत हुई त हीअ तमन्ना पूरी थिए पर कान थी। नुक़सान अची वियो, मुसीबत अची वई, बीमारी अची वई, त इंसान इहो जेॾी महिल इहा इंसान खे नूर मिली वञे इन शइ जो त हीउ जेको कुझु मूंसां थिए पियो इन में मसलहत आहे, इन में मुंहिंजो ई फ़ाइदो आहे, त पोइ इंसान बेचैन कोन थींदो ऐं इंसान उन में बदहवास कोन थींदो। बदहवास तॾहिं थो थिए जॾहिं इहो सोचे थो त न इहो मुंहिंजो नुक़सान आहे त नुक़सान आहे, न, नुक़सान में बि अल्लाह ताला फ़ाइदो रखियो। कॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ो नुक़सान ॾेई करे उन खां वॾे नुक़सान खां बचाए छॾींदो। हिकिड़ो सहाबी सगोरो ओ सवारी हिकिड़े यानी हंधा हुनजो पेर तिरकी वियो, पेर तिरकी वियो, किरी पियो त ऐं धकु लॻो, रतु वियो, यकदम चई अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी लम युज़हिब अस्समअ वल बसर। अल्लाह जो करम आहे जो अल्लाह ताला हिन धक जे करे मुंहिंजी अखि जी बीनाई ऐं मुंहिंजे कन जी जेका समात आहे उहा ख़तमु कान कई। धकु त लॻो ठीकु आहे, पर हिकिड़ी नंढी मुसीबत आई, वॾी मुसीबत खां अल्लाह बचाए छॾियो। केतिरा चवंदा त जेॾी महिल तव्हांजे माल ते मुसीबत अचे, माल चोरी थी वियो या माली नुक़सान थियो, जॾहिं तव्हांजे माल ते मुसीबत अचे त पोइ तव्हां शुक्र करियो त अल्लाह ताला जान ते मुसीबत कान आंदी, बीमारी कान थी, कैंसर कान थी पई, ॿियो को वॾो मर्ज़ कोन थी पियो। माल घटि में घटि शइ आहे, माण्हू बीमार थींदो आहे, माल ॾेई करे बीमारी ख़तमु कराईंदो आहे। जेका घटि शइ हूंदी उहा ॾिबी आहे न, ऐं जेका वधीक शइ हूंदी उहा वठिबी आहे। सिहत जे लाइ माल करोड़े रुपया, अरबे माण्हू ख़र्च करे छॾींदा आहिनि। बहरहाल माल ते मुसीबत अचेव त पोइ शुक्र कजो त जान ते कान आई आहे, पर जे जान ते मुसीबत अचे, बीमारी अची वञे त पोइ शुक्र करियो त इज़त ते कान आई आहे। माण्हू इज़त बचाइण जे लाइ पंहिंजी जान ॾेई छॾींदो आहे। जेकॾहिं इज़त ते मुसीबत अची वञे त पोइ शुक्र करियो त ईमान ते मुसीबत कान आई आहे, छो जो ईमान सभिनी खां वधीक क़ीमती तरीन शइ आहे। अल्लाह ताला केॾी महिल नंढी मुसीबत ॾेई वॾी मुसीबत खां बचाईंदो। हिकिड़ो बुज़ुर्ग हो शेख अब्दुल वहाब शारानी रहमहुल्लाह, उन जे मशाइख मां को बुज़ुर्ग हो, सो ओ बैतुल खला मां ॿाहिरि निकितो त चाउंठ सां यानी टकराइजी, चाउंठ में जेको आखुड़जी पियो, वञी किरियो, ज़ख़्मी थी पियो। यकदम चई अल्हम्दुलिल्लाह। तो ॿ जे खाद में वेठा हुआ, उनजो साईं ही अल्हम्दुलिल्लाह जो त मौक़ियो कोन्हे, अल्हम्दुलिल्लाह चइबो नेमत ते। यकदम चई त अल्लाह ताला हिन नंढी तकलीफ़ ॾेई वॾी मुसीबत खां मूंखे बचाए छॾियो। केॾां वञणो हुओ ॿाहिरि सफ़र में, हाणे ज़ख़्मी थी पियो, थी कोन थो वञे। हू जेके खादम हुआ ॿई, उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में कान आई। ॿाहिरि विया त हिकिड़े हंधि ते यानी उन में वणनि जे झुंड में ॾिठनि त ॿ शेख जा जेके दुश्मन हुआ उहे लिका बीठा आहिनि हुनखे क़तल करण जे लाइ, त हितां लंघंदो असां हुनखे क़तल करे ईंदा। हाणे अल्लाह रब्बुल आलमीन हाणे हुननि खे ॻाल्हि सम्झ में आई त वाकई हिन खे हिकिड़ी ठोकर लॻी, हिन खे ज़ख़्म आयो थोरो, पर इन नंढड़ी तकलीफ़ ॾेई करे अल्लाह ताला हिन खे वॾी मुसीबत खां बचायो, जान हिन जी महफ़ूज़ थी वई। त इंसान जेॾी महिल इहो सोचींदो त हीअ जेका मुसीबत मुंहिंजे मथां आई आहे, वॾी मुसीबत खां अल्लाह ताला मूंखे बचायो आहे, वरी इन मुसीबत ते अल्लाह पाक जेको आहे मूंखे केॾो वॾो अजुर अता फरमाए पियो। सब्र करे इंसान मुसीबत ते, भई अल्लाह जे तरफ़ां आहे, मुंहिंजो फ़ाइदो इन में आहे, सम्झ में अचे या न अचे, मुंहिंजो फ़ाइदो, रब जे तरफ़ां आहे, मुंहिंजो फ़ाइदो। पोइ छा थींदो? पोइ अल्लाह ताला उनखे वॾो अजुर अता फरमाए, एतिरो अजुर जो अल्लाह ताला फरमाए इन्नल्लाह मअस साबिरीन, अल्लाह सब्र करण वारनि सां गॾु आहे। सब्र करण वारनि खे ख़ुदि अल्लाह ताला मिली थो वञे। व इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिग़ैर हिसाब, अल्लाह ताला सब्र करण वारनि खे बग़ैर हिसाब जे अजुर अता फरमाए थो, बेहिसाब अजुर। हिते दुनिया जी ज़िंदगी थोरी आहे,
हिते पाण खे माल जी ॻाल्हि सम्झ में अचे थी, पैसनि जी ॻाल्हि सम्झ में अचे थी, करोड़ रुपया, 10 करोड़ रुपया, अरब खरब रुपया सम्झ में अचनि था, पर अजुर जी ॻाल्हि हिते पाण खे पूरी सम्झ में ई कान थी अचे। जेॾी महिल पाण मरी वेंदासीं ऐं हुते जूं अखियूं पटबियूं, पोइ ख़बर पवंदी त अजुर छा हो, हिकिड़ी नेकी छा हुई। पोइ असां चवंदासीं 10 करोड़ अरब खरब दुनिया सॼी जेका आहे हिकिड़े पासे, हिकिड़ी नेकी वधीक आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सही सम्झ नसीब फरमाए ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, सुन्नत अदा करे।